में आया ना असां सां विड़िया आहिनि व्याज जा पैसा अथसि हुन जे करे असां मुंहिंजो घर वेठा हुआसीं। गाॾी 1,60,000 में वरितो, उहो बि भॻो मुंहिंजे पीउ खे बि धकायूं, मूंखे बि मुंहिंजे भाउ खे बि। ज़ाहिद बाबा जो सुञाणे आहियूं व्यसन ते अची वियो सॾ के असां चयो कम से ॾींहं ते निकिरे जो ॿार असां वियासीं लठ कुआड़ी सां जीअं असांखे शुरू थी विया हुआ हैदर वारनि सुनानी उहा बि छॾणा हुया बाक़ी 3 भॼी विया बाक़ी हे असां सां विया न उहो बि भॼी विया असां हुननि खे नथा सुञाणूं। न्याना सुनानी पाड़ा चिकानी ॻोठ अब मसइलो इहो हमिलो करे घर में आया ना असां सां विड़िया आहिनि व्याज जा पैसा अथसि हुन जे करे असां मुंहिंजो घर वेठा हुआसीं। मानी खाए असांखे हुते अची वठी विया आहिनि धकनि सां नंगनि के असांखे छोकिरो बेहोश करे छॾियो अथनि अञा कुराड़ो मुंहिंजो घर पियो आहे। हैदर अली हैदर पंहिंजे पुट सां सुञाणी आहिनि व्याज जा पैसा आहिनि हमिलो करे आयो असांजे ईअं सम्झ ॿियो बि आयो अॻिले ते बि माथे विराद कई 5 कर मां विड़ियो गोॾ विड़ियो हिते वञी राति वरी आयो हमिलो करे 3 माण्हू सकी 4 आहियूं मुंहिंजा पंहिंजा आहिनि हिकिड़ो पाड़े जो बीवी नालो अथसि अचर असां 3 मायूं मर्द असांजा। मोहम्मद असलम केरु आहियो पाण? सुञाणी। छा मसइलो आहे? पैसा हुयो हिन ते जी पैसनि जे घुरण वियुमि हुते मां सां विड़ियो मूंखे धकाई मां वरी घर वियुमि पंहिंजे भाउ खे वठी आयुमि वरी जहिड़ो थियो मुंहिंजो गाॾी 1,60,000 में वरितो, उहो बि भॻो मुंहिंजे पीउ खे बि धकायूं, मूंखे बि मुंहिंजे भाउ खे बि। तव्हांजा घणा ज़ख़्मी आहिनि? असांजा 3 ज़ख़्मी आहियूं असां। 3 आहियो? जी भाउ। विढ़ंदड़ केरु आहिनि तव्हां सां? अहिड़ा ज़ाहिद हुसैन, हा राबिल, नूर मोहम्मद ऐं ॿियो हुनजो भाउ पीउ अथसि भगन नालो अथसि। ॿिया इलाही माण्हू हुया 20-25 ॼणा हुया मां अकेलो असां 2 ॼणा हुयासीं। पोइ बाद में तव्हां 5 माण्हू वठी आयो? असां माण्हू वठी न आयासीं असां हुते बसि असां 3 ॼणा आयासीं पंधु आयासीं हुते असांजो गाॾी हुननि ज़री करे छॾियो। अच्छा हुननि जा बि 3 ज़ख़्मी आहिनि? हुननि जा 3 पाण कयूं असांखे ख़बर न आहे भाऊ। अच्छा हा असांखे धक आयूं असां छॾे हलिया आयासीं मां हुते किरियो मूंखे माण्हू मां बेहोश हुयुमि जेको हाणे होश में आयो इहा ख़बर न आहे त हाणे छा थियो छा न थियो। उन्हनि जो चवणु आहे त असां ते हिननि जा व्याज जा पैसा हुआ उहे ज़ोर ज़बरदस्ती घुरण आया ऐं विड़िया आहिनि असां सां। 3 साल भाऊ मींहुं ॾिनोमांसि 1,70,000 में उन मां टोटल मूंखे 20,000 ॾिनई उहो बि कॾहिं 1000 कॾहिं 500 करे। घणे में मींहुं ॾिनो? 1,70,000 में मां मींहुं ॾिनोमांसि 3 साल। हा उन जा पैसा हुयसि मुंहिंजा मां पैसनि घुरणु डेली वेंदो हुअमि। अॻु में मां वियुमि मां ते कलाशन चैम्बर कराई मां सां विड़ियो मुंहिंजो गाॾी केरु विड़ियो? इहो भगन जो पुटु ज़ाहिद राबिल ऐं भगन पाण ऐं ॿियो भाउ अथसि चरियो अथसि थोरो इहे विड़िया गाॾी हले बीठूं माना त 2-3 कलाकनि खां पोइ गाॾी मूंखे वापसि ॾिनो वरी रोज़ु वञूं पिया पैसनि जे लाइ सम्झी पैसनि जे घुरण वियासीं त हाणे चई पैसो हेॾे होॾे करे हुते मां सां विड़िया मां अकेलो हुयुमि ऐं असांजे चाचे पर मींहुं खपायो हुननि जो मींहुं भाईचारो हुयो माना त 32,000 हुन चयो मां ॾे हथ जे चवे त मां तोखे उहे पैसा ॾियां हिनखे मां मोबाइल ॾिनो मां चयो हिन सां तूं ॻाल्हाए पैसा चयसि मूंखे ॾे 32,000 चई मां तोखे ख़मीस ते ॾींदुमि 32,000 मां तोखे न ॾींदुमि माना ठुप जवाबु उतां अची मां सां विड़िया त मां घर तव्हांखे छा लॻल आहे? मूंखे धक हयां था छा जो? कुआड़ी आहे।